असांजो तव्हां ध्यानु ॾेई ॾिसो, कंहिं न कंहिं कारण सां असां निष्काम सेवा नथा कयूं। कोई न कोई अहंकार जुड़ियल आहे, कोई न कोई वासना जुड़ियल आहे। निष्काम सेवा कोन्हे, निष्काम भाव कोन्हे। या त भीतर वासना आहे सुख वठण जी, या त अहंकार जी पुष्टि आहे। चओ हरे राम हरे कृष्ण हे हरि श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपा। कई माण्हू सेवा करे भी सम्मान चाहींदा आहिनि, उहा सेवा ई न थी। कई माण्हू सेवा भी पार्टिकुलर हिकिड़ी सेवा रखणु चाहींदा आहिनि, यानी उन सेवा में आसक्ति आहे। कंहिंखे वाहन जी सेवा आहे, उनखे वाहन में आनंद आहे, गाॾी हलाइण में रस आहे, त उनखे चओसि खण तूं हाणे ॿुहारी पाए, त ॿ ॾींहं खां पोइ अचण ई बंदि करे छॾींदो। त यानी उनजी सेवा थोरी, उनजी त आसक्ति हुई, उनजी मौज हुई पंहिंजी। चओ हरे राम। सेवा करे बदिले में कुझु चाहे माण्हू, त मूंखे सम्मान मिले, सम्मान न मिले त मूंखे अवसर मिले, हिन हिन तरह सां मां जीअं चाहियां तीअं थिए, त सेवा थोरी थी, त लेन देन वापार थियो। ज़रूरी न आहे कि माण्हू धन ई चाहे। धन ख़र्चे बि त असां मन जी मर्ज़ी पूरी कंदा आहियूं न। मान लो धन कमायो, तव्हांखे धन मिलियो, धन में कोई वियो होटल में भोजन करे आयो, मॉल घुमी आयो, सिनेमा ॾिसी आयो, त मतिलबु छा आहे, जेतिरा पैसा असां ख़र्चु कयासीं उन खां वधीक असांखे उन मनोरंजन जी ज़रूरत हुई, हा न, ओतिरो धन उते ख़र्चु कयोसीं। त असांजी सेवा कहिड़ी थी? सेवा करे बदिले में कुझु चाहियूं कि असांखे हिते हीअं सुविधा मिले, असां हीअं कयूं हूअं कयूं, इहा सेवा न थी भाई। इहो त भॻवान सां वापार थियो, लेन देन थी वई। ज़रूरी थोरी आहे भॻवान खां धन ई घुरे। शरीर जो मन जो सुख घुरी वरितोसीं, धन जो सुख, तन जो सुख, मन जो सुख, मन जी मर्ज़ी, यानी भॻवान जे मथां बि मन जी मर्ज़ी हलाईसीं। चओ हरे राम। कोई चप्पल सेवा करे तो हटायोसि त उहो छॾे छॾे, त इहा बि आसक्ति आहे। भई चप्पल सेवा ॾाढी सुठी आहे, माण्हूअ खे लॻंदो आहे संगत जे चरणनि जी धूल थी मिले, लेकिन अगरि तव्हांखे गुरू जी हटाए छॾियो, भाई हल तूं वाहन सेवा कर, त पोइ मन नथो लॻे, सेवा ई छॾे छॾे माण्हू। इहा कहिड़ी ॻाल्हि आहे? सेवा करत हुए निहकामी। सेवा यानी पहिरियों कामना अलॻि थिए। ईअं न मां सेवा थो कयां त हाणे गुरू जी वञनि था त होॾे ओहो मूंखे बि गॾु वठी हलनि, हा मां बि त भॼन ॻाईंदो आहियां बढ़िया, हेॾा ॿार वञनि था गुरू जी, मूंखे वठी नथा हलनि, मूंखे बि त वठी हलनि, मां बि त सत्संग कंदो आहियां, मां बि भॼन कंदो आहियां, त पोइ वरी सेवा छाजी थी? सेवा करे माण्हू ईअं चाहे मूंखे हेॾे बि वठी हलनि, मूंखे होॾे बि वठी हलनि, या मूंखे हिते सम्मान मिले, मूंखे इहे चाह मिले, मुंहिंजी हीअ मर्ज़ी पूरी थिए, मुंहिंजे मन जी ॻाल्हि छो था पूरी कनि। अरे भाई ओहो, सेवा करणु आई कोन असांखे। कई बारी सेवा बि अवसर ते कंदा, कि टाइम हूंदो त सेवा कंदासीं। गुरुवार रविवार सेवा आहे, ॿिया ॾींहं थोरी बदिलायूंसीं। ॿिया ॾींहं सेवक केरु आहे? गुरु गोविंद सिंह महाराज सेवादारीअ खे चयो, जंहिं हालत में आहे तूं हली अच। भाई जोगा शादीअ में 4 फेरा ॾिना, 3 फेरा छॾे हली आया। इहा सेवा चइबी आहे? त अहिड़े सेवक खे अहंकार अची वियो त गुरु गोविंद सिंह महाराज वञी उनजी रक्षा कई, पाण चमाट हणी करे उनखे वापसि मोकिलियो गणिका तो। छाजे करे? कि इन गुरूअ जे वचन जो पालन कयो। 7 फेरा ॾाढी वॾी ॻाल्हि थींदी आहे। 4 फेरा करे 3 अध में छॾे आयो आहे। समाज जो विरोध सहन कयो अथई, माता पिता जो, घर जो, परिवार जो, यानी हिन जे मन में गुरूअ जे वचन जे प्रति एतिरी श्रद्धा आहे। पोइ अहंकार अची वियो, काम अची वियो, त गुरुनि उनजी रक्षा कई। चओ हरे राम। ॾाढी वॾी वॾी ॻाल्हियूं आहिनि सत्संग जी। असां सम्झूं था तन खे हलायोसीं त सेवा थी वई। न न, आप त्याग। पहिरियों पाण खे मिटाइणो पवंदो, मां खे ख़तमु करे छॾिणो पवंदो। मूर्ख ठहण खां पोइ ई ज्ञान ईंदो आहे। मूर्ख मतिलबु अज्ञानी। अब पहिरियों ई ज्ञान खणी वेंदासीं, मां हे बि ॼाणा, मां हो बि ॼाणा, त पोइ ज्ञान न ईंदो। चओ हरे राम। संगीत जा आचार्य हा, 2 सेवक सिखण आया। गुरु जी मूंखे संगीत सिखण में घणो समय लॻंदो। गुरु जी चयो, भाई तोखे 3 साल लॻंदा, तूं बढ़िया संगीत सिखी वेंदे। ठीकु आहे गुरु जी। ॿियो सेवक आयो, मथो टेकियईं, गुरु जी मां हे अभ्यास कयो आहे, मूंखे बिलावल चङी तरह ईंदो आहे, मां भैरवी बि ॼाणा,
राग यमन बि ईंदो आहे मूंखे, मां अलंकार बि ॻाईंदो आहियां, उन्हनि जो बि अभ्यास कयो आहे। खड़ज बि कंदो आहियां मां सुबुह जो गुरु जी 4 बजे उथी करे, मां ॾाढी तयारी कई आहे, पर केॾी महिल सुर बेसुरो थो थी वञे। ॾाढी महिनत कई आहे, गुरु जी मूंखे घणो समय लॻंदो, गुरु जी चई तोखे 6 साल लॻंदा। ठीकु आहे गुरु जी। सेवक वेठा चई गुरु जी तव्हां कमाल कयो, उहो जीरो आयो जेको कुझु न ॼाणे, उनखे तव्हां चयो 3 साल लॻंदा, ऐं जेको वीचारो एॾो ॿुधाए पियो हेॾा राग ॼाणा हीअं ॼाणा, उनखे चयो 6 साल लॻंदा। गुरु जी खिलण लॻा। उहो जेको ख़ाली ख़ाली आयो उनखे मां जीअं सेखारींदुमि तीअं सिखंदो। पहिरियों ई अभिमान खणी आयो आहे, पहिरियों ई खणी आयो आहे कचिरो भरे करे, त पहिरियों उनखे धोइणो पवंदो, पहिरियों उनखे साफ़ु करिणो पवंदो। जेको मां चए थो न हे ॼाणा हो ॼाणा हीअं ॼाणा, त बेसुरो छो थिए? त हिनखे त पहिरियों ब्रेन वॉश करिणो पवंदो, हिन जो चङी तरह हिनखे धोइणो पवंदो, हुन में वधीक समय लॻंदो। चओ हरे राम। हरे राम। ज्ञान उनखे मिलंदो आहे जेको अज्ञानी ठही अचे, जेको सम्झे कि मां कुझु बि न ॼाणा, ऐं जेको पहिरियों ई चए मूंखे त ईंदो आहे, मां त ॼाणा, मां त हे बि प्रवचन ॿुधाया आहिनि, मां त हे बि पढ़ियो आहे, हो बि पढ़ियो आहे, उनखे केरु ज्ञान ॾींदो? भाई तूं ई असांखे ज्ञान ॾे। चओ हरे राम। हरे कृष्ण हे हरे। चवण जो अर्थ इहो आहे कि पहिरियों कदम जेको आहे आप त्याग। ॾाढी वॾी ॻाल्हि आहे, एतिरे में ई कृपा थी वेंदी आहे। वरी बि